अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु हिन प्यारी वीडियो में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, अॼु टिनि ड्रामे जो रिव्यू कंदुसि। पापनगर छो नथो अचे, पापनगर जी अपडेट ॾींदुसि तव्हांखे। रियासत ऐं जेको आहे पंजाबी सोप सीरियल। सभिनी दोस्तनि खे अॼु बहितरीनु ख़ुशि मिलण वारी आहे ऐं सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीअ अव्हां जो ई चैनल आहे। हलूं था अपडेट जी तरफ़, तव्हांजो घणो टाइम वेस्ट न कंदासीं। दोस्तों, दरअसल पापनगर खां कल्ह खां वठी जेको दोस्त कमेंट करे रहिया आहिनि त पापनगर छो नथो अचे, काफ़ी ॾींहं थी विया आहिनि, कहिड़ी वजह आहे। पापनगर अची वेंदो दोस्तों, थी सघे थो मुंहिंजी तव्हां ही जंहिं टाइम वीडियो ॾिसी रहिया हुजो देरि मदेरि तेसीं ताईं पापनगर अची बि वियो हुजे। दरअसल मिलाद हुयो, मिलाद नबी हुयो, इन जे करे पापनगर जो जेको ड्रामे जो टाइम हूंदो आहे उन टाइम जेको आहे मिलाद नबी शो जेका रखिया वेंदा आहिनि सिंध TV ते, KTN एंटरटेनमेंट ते, पोइ जे करे ड्रामा पोइ न कया वेंदा आहिनि। ड्रामे जो टाइम आउट कयो वेंदो आहे, पोइ उहो हिकु ॿ ॾींहं जेको आहे उहे प्रोग्राम हलंदा आहिनि, ठीकाना नातूं हलंदियूं आहिनि, काफ़ी मौलवी साहब ईंदा आहिनि। इन जे करे पापनगर ड्रामे जी तव्हांखे किस्त न मिली सघी, हाणे मिली वेंदी दिलि जाए कयो। थी सघे थो तव्हां मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया हुजो देरि मदेरि तेसीं ताईं पापनगर जी किस्त अची बि वई हुजे। बाक़ी हिन टाइम त न आहे जंहिं टाइम मां वीडियो शूट करे रहियो आहियां ऐं बिल्कुलु दिलि जाए कयो। ड्रामो तमामु जल्द बक़ाया किस्तां जूं स्टार्ट थींदियूं ऐं इन जी शूटिंग बि हली रही आहे अॻिते। पापनगर फ़िलहालु त बंदि न थियण वारो आहे। पापनगर वारनि खे मौक़ो मिलियो आहे, हिन टाइम न KTN ते न सिंध TV ते ॿियो को ड्रामो नथो हले ऐं उन्हनि जे करे पापनगर खे चांस मिलियो आहे, व्यूवरशिप बि वधी आहे, त हू ड्रामे खे कीअं बंदि कंदा, सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे न। बाक़ी वीरन जी रियासत ड्रामे ॾे हलूं था। रियासत ड्रामे जी जिदोजहद में जेको खजूर साहब लॻो पियो आहे, स्क्रिप्ट वग़ैरह अदाकार सिलेक्ट करणु राति ॾींहुं हिकु करे छॾी आहे ऐं ख़ासि करे उन सभई उहे अदाकार सिलेक्ट कया आहिनि जेका दुलाब में हुया ऐं ज़हर ज़िंदगी में हुया। मां तव्हांखे पहिरियों दोस्तो ॿुधायो, खजूर साहब उहे ई अदाकार सिलेक्ट कंदो, ॿिया सिलेक्ट न कंदो। तव्हां ॾिठो त जॾहिं बि पोस्ट खजूर साहब करे थो उन्हनि अदाकारनि जूं तस्वीरूं रखे थो जेका दुलाब में हुया। मां तव्हांखे पहिरियों ई ॿुधायो, इहे ई अदाकार तव्हांखे ॾिसणु वटा मिलंदा ऐं मुख्य किरदारु आज़म मेंगल आहे। बहितरीनु सुठी ॻाल्हि आहे, दुलाब में सुठा अदाकार हुया। इरफान शेख जो नालो ॾिसूं कॾहिं अचे थो, बाक़ी ॿियनि अदाकारनि जो नालो त अची चुको आहे, ॿिया सभई अदाकार उन में आहिनि। ऐं रही ॻाल्हि पंजाबेरी जी, उन में हजन तीवणो साहब जो नालो त अची चुको आहे, ॿिया बि काफ़ी अदाकार अची चुका आहिनि, उन्हनि जा नाला अची चुका आहिनि। बहरहाल अञा ताईं मूसा जो नालो न आहे आयो, यानी लाला रफ़ीक ज़हूर साहब, जंहिंजो माण्हुनि खे इंतज़ारु आहे। असगर चौधरी साहब पंहिंजी तकरार वारी टीम खे मौक़ो ॾिए थो ऐं खजूर साहब पंहिंजी दुलाब वारी टीम खे मौक़ो ॾिए थो। हाणे ॾिसूं त आज़म मेंगल खे त मौक़ो खजूर साहब ॾिनो आहे, छा असगर चौधरी साहब मौक़ो ॾींदो लाला या रफ़ीक ज़हूर साहब उर्फ़ मूसा खे या न? हर माण्हू खे इन शइ जो इंतज़ारु आहे, तव्हांखे इंतज़ारु आहे, मूंखे बि इंतज़ारु आहे। मां मञा थो उहो बहितरीनु अदाकार आहे। बहरहाल ॾिसूं था अचण वारे एपिसोडनि में इहा ख़बर पवंदी। दोस्तों, अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते, घणो टाइम तव्हांजो वेस्ट न कंदासीं, जीअं वीडियो डिघी बि न थिए, ॾिसी बि सघो तव्हां। थी सघे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे।